अभी तक मांगा नहीं है हमारा रिहेबिलिटेशन और रिकंस्ट्रक्शन की मदद। खान साहब का वो आदत उसका है दूसरों पे इल्ज़ाम लगाना, लेकिन मेरा नहीं ख्याल में पाकिस्तान की तारीख में किसी पे ये से इल्ज़ाम लगा हो कि उन्होंने चंदा का या ज़कात का या सिला मुतासरीन से चोरी किया हो। खान साहब पे ये इल्ज़ाम लगा है और मैंने नहीं लगाया। फाइनेंशियल टाइम्स जो इंटरनेशनल न्यूज़पेपर है, उन्होंने साबित कर दिया कि ये चंदा चोर है। तो जो खुद चंदा चोर है वो जगह जगह जाके हुकूमत को कहता है चंदा चोर। खान साहब का मुनाफिकत पूरा पाकिस्तान को नजर आ रहा है। तो खान साहब का तरीकाकार ये है कि झूठ बोलो, इतना झूठ बोलो और कुछ न कुछ झूठ कोई लोग मानेंगे। हम नेक नियति के साथ मेहनत कर रहे हैं, मेहनत करते रहेंगे। बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान के चंदे चोर ऐं ज़कात चोर करार ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बोर्ड दौरान कुझु माण्हू इक़्तिदार लाइ साज़िशूं करे रहिया आहिनि, पर ॾेई फंडिंग वठण वारो चोर ॿियनि ते इल्ज़ाम हणी रहियो आहे। सियासत बि कंदासीं, पर पहिरीं अवलियत बोर्ड मुतासिर आहिनि। इमरान खान पंहिंजो घर रेगुलराइज़ कराए ॿियनि जा घर किराया। इमरान खान जी हुकूमत में दोस्त मुल्कनि खे नुक़सान पहुतो। इमरान खान जी मुनाफ़क़त पूरे मुल्क में नज़र अची रही आहे। चीन सां असांजा हिमालय खां वधीक ऊचा लाॻापा आहिनि। बोर्ड खां पोइ मुल्क बीमारी जी सूरत में हिक ॿी तबाही खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाणी सबबि बीमारियूं पकड़िजी रहियूं आहिनि। सिंध जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां 50% पाणी निकिरी चुको आहे। 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। 4 लख एकड़नि ते बीठल फसल लुड़ी वियो। बोर्ड सबबि सिंध समुंड जो ॾेख ॾेई रहियो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बोर्ड में सोच खां वधीक नुक़सान थियो। पाणी लही वञण बाद नुक़सान जो सही अंदाज़ो थींदो। माण्हुनि जी बहालीअ लाइ महिनत कई पई वञे। बोर्ड दौरान वज़ीर आज़म जेकी क़दम खयां उहे तारीफ़ जोगा आहिनि। जिन माण्हुनि जा घर तबाह थिया उन्हनि खे घर ठाहिराए ॾिना वेंदा। पहिरीं माण्हुनि जी ज़िंदगी, पोइ सियासत ॾिसंदासीं। बोर्ड मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण लाइ वर्ल्ड बैंक खां कर्ज़ वरितो पियो वञे। अहिड़ी बोर्ड मुस्तक़बिल में अची सघे थी। हाणे खां ई कमु करणो पवंदो। इमरान खान पाकिस्तान जी रियासत ख़िलाफ़ गद्दारी जी साज़िश कई। ऑडियो लीक करण में हुकूमत जो को किरदार नाहे। साइफर जे मामले ते मुल्क सां बदतरीन बदयानती खे बि काबीना इंक्वायरी कमेटी जोड़े चुकी आहे। आईनी कानून मुताबिक़ कार्रवाई थींदी। पीटीआई चेयरमैन पाक फौज खे बि विराइण जी कोशिश कई। जेकॾहिं खेसि ॿीहर मुसलत कयो वियो त मुल्क खे तबाह करे छॾींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी जो तरीक़ो आईनी कानून में मौजूदु आहे। फ़ैसिलो बि आइन ऐं कानून तहत थींदो। कंहिंखे बि परेशान थियण जी ज़रूरत नाहे। ऑडियो लीक्स मामले जी जांच वफ़ाक़ी सरकार जो सुठो क़दम करार। नेब खे सियासत खां परे रखियो वञे। ही चूंडुनि जो साल आहे। सियासी पोलराइज़ेशन जो ख़ात्मो आंदो वञे। पाणी ज़ख़ीरो करण लाइ वधीक डैमनि जी ज़रूरत आहे। ग्लोबल वार्मिंग जा असर पाकिस्तान ते पइजी रहिया आहिनि। हिन वक़्तु बोर्ड पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो आहे। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतूं बोर्ड मुतासिरनि जी वाहुर लाइ बहितरीन कमु करे रहियूं आहिनि। बोर्ड मुतासिरनि जी मदद लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बि साराह जोॻो अमल आहे। बोर्ड सबबि ज़राअत खे कापारी धकु रसियो आहे। हुकूमत खे फसलनि जी इंश्योरेंस ते ध्यानु ॾियणु घुरिजे। सदर आरिफ अलवीअ जो पार्लियामेंट जे गदर इजलास खे ख़िताब। सदर आरिफ अलवी जे ख़िताब दौरान अक्सर मेंबर ऐवान मां उथी हलिया विया। रुगो 12 मेंबरनि सदर जी तक़रीर ॿुधी। पीटीआई जे कुझु बाग़ी मेंबरनि जी बि पार्लियामेंट जे गॾियल इजलास में मौजूद हुई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर सहाक डार चयो आहे त खेसि डंडो हलाइण जी ज़रूरत ई न पई त डॉलर हेठि अची वियो। डॉलर जो सही मुल्ह 200 रुपयनि खां घटि आहे। डॉलर में लाथ अचण सां मईशत खे फ़ाइदो पहुची रहियो आहे। माशी तरक़ीअ जे लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। एक्सपोर्ट इंडस्ट्रीअ खे 19 रुपया 99 पैसा फ़ी यूनिट बिजली फ़राहम करण जो बि ऐलान।
डैम ठाहिण जी ॻाल्हि ॼटी करे सघे थो, पर सदर खे ॼट नथी चई सघां। पाणी जे हवाले सां रिसर्च खां सवाइ डैमुनि ते ॻाल्हाइण मुनासिब नाहे। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया तामरी जो धरती टीवी न्यूज़ जे प्रोग्राम न्यूज़ रिव्यू में सदर आरिफ अलवी जे वधीक डैम ठाहिण वारी तजवीज़ ते रद्द अमल। संदसि चवण त सदर BISP ऐं हुकूमत जी तारीफ़ पंहिंजी साख बचाइण लाइ कई। हुन इहा ॻाल्हि कई आहे जेका हक़ीक़त आहे। इमरान ख़ान सिंध फतह करण जा ख्वाब ॾिसंदो रहियो। नाकामी संदसि मुक़दर बणिजी वई। जंहिं इक़्तिदार में सिंधियुनि खे नज़रअंदाज़ कयो, उहो सिंध में इनक़लाब आणण जी ॻाल्हि करे पियो। इमरान ख़ान सिंध जूं 3 अस्पतालूं वफ़ाक़ हवाले करण जी साज़िश कई। इमरान ख़ान सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करे सीड़पकारनि हवाले करण जी कोशिश कई। हू इनक़लाब न पर मुल्क में रत वहाइण चाहे थो। सिंध जे इतलात वारे वज़ीर शरजील मेमून जी PTI चेयरमैन इमरान ख़ान ते तनक़ीद। PTI मेंबरनि खे पार्लियामेंट में वापसी लाइ 5 ॾींहनि जी मोहलत ॾियूं था। PTI मेंबर मुतमइन कनि त पार्लियामेंट में वापसि वञणु चाहिनि था। कसमनामो ॾियनि त पार्लियामेंट जे बाइकॉट जी पार्टी पॉलिसी खे नथा मञनि। अदालत क़ौमी असेंबली जे स्पीकर खे हिदायतूं जारी करे नथी सघे। जिन PTI मेंबर जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर न आहिनि थियूं, उहे पार्लियामेंट में वेहनि। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला PTI जे इस्तीफ़ा ॾींदड़ मेंबर जी दरख़्वास्त ते रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत खे पार्लियामेंट जो एहतराम आहे। उन खां अॻु बि हिकु पिटीशन दाख़िल कई वई हुई। छा ही सियासी पार्टी जी पॉलिसी आहे? अवाम भरोसो करे नुमाइंदनि खे पार्लियामेंट मोकिलियो हो। चीफ जस्टिस हिदायतूं ॾिनियूं त दरख़्वास्त गुज़ारनि खे मसइलनि जे हल लाइ सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करणु घुरिजनि। मांझंदि भरिसां ख़ौफ़नाक हादिसो। इंडस हाईवे ते बहावलपुर खां कराची वेंदड़ कोच ऐं ट्रक में टक्कर बाद कोच खे बाहि लॻी वई। 3 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 15 ॼणा फ़ौत, 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। मक़ामी माण्हुनि औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 15 ॼणा फ़ौत थी विया। 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। मक़ामी माण्हुनि मोटरवे पुलिस ऐं मांझंदि पुलिस ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतियुनि जा मड़ खणाए तालके अस्पताल मांझंदि मुंतक़िल कया। फ़ौतियुनि में अक्सरियत पंजाब जे रहवासियुनि जी आहे। सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मथां मौत जो पाछो बरक़रार। शहदादकोट में गैस्ट्रो मलेरिया विघे ॿाड़ी समेत 3 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। पीर ॻोठ में गैस्ट्रो सबबि 2 ॼणा हयाती विञाए वेठा। ठारू शाह में बि पीरसनि मौत थी वियो। सिंध में डेंगी ते ज़ाब्तो न आयो। वधीक 3 मरीज़ हयाती विञाए वेठा। डेंगी में फ़ौत थियलनि जो अंग 41 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान डेंगी वायरस जा वधीक 386 नवां केस ज़ाहिर। कराची में 314, हैदराबाद में 49, मीरपुर ख़ास में 14, सखर में 4, शहीद बेनज़ीराबाद में 3 ऐं लाड़काणे में डेंगी जा 2 केस रिपोर्ट। नौशर फिरोज़ भरिसां वॾेरे पारां गोली हणी ज़ख़्मी खे लींगर अस्पताल में दम ॾिनो। 2 ॾींहं पहिरीं ॻोठ बचल पवर में वॾेरे लींगर ज़ाहिर अली खे गोली हणी। मथे में गोली लॻण सबबि लींगर कोमा में हलियो वियो। मक़तूल लींगर जे वारसनि जो जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज। पुलिस को बि तहरुक न वरितो। पनो आखिल भरिसां चाचड़ बिरादरी जे बिंदुरनि में पुराणी तकरार सां फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। गिदपुर थाणे जे हद जलाल ॻोठ में चाचड़ बिरादरी जे बिंदुरनि में हिकु भेरो ॿीहर पुराणी तकरार कर खयो। हथियारबंदनि फरमान चाचड़ जे घर ते चढ़ाई करे फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि फरमान चाचड़ जो भाउ मलूक चाचड़ मारिजी वियो। धुरनि में 2 कलाकनि खां लगातार फायरिंग हलंदड़ ज़रियनि मूजिबि मक़तूल जे भाउ फरमान ते अमीर बख़्श चाचड़ जे क़त्ल जो इल्ज़ाम हुयो। बलांद लाइ संदसि घर ते हमिलो कयो वियो। कोटड़ी में हथियारबंदनि फायरिंग करे मेह जे वाड़े जे चौकीदार खे क़त्ल करे छॾियो। सेशन कोर्ट रोड ते नामालूम हथियारबंदनि वाड़े ते चढ़ाई करे फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि चौकीदार अली हसन छोरो मारिजी वियो। इतला ते पुलिस पहुची मारिजी वियल चौकीदार जो मड़ अस्पताल मुंतक़िल कयो।
बलोचिस्तान जे इलाक़े गंदाखा वेझो बोड़ मुतासिरनि में राशन विरहाइण दौरान पुलिस जी फायरिंग। हिकु नौजवान मारिजी वियो। नौजवान नोरेस मतोई जे वारसनि जो लाश रखी धरणो। पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियण लाइ एहतजाज जारी रखण जो ऐलान। कराची में फोरन सां ज़ख़्मी थियल फुलजी स्टेशन वासी नौजवान अस्पताल में फौत। कराची जे अयूब ॻोठ वारे इलाइक़े में सब्जी विकिरो कंदड़ अली उर्फ ॾाॾो झथियाल ऐं सुहेल झथियाल रक्षा ते सब्जी खणी सब्जी मंडी वञी रहिया हुआ त जमाली पुल वटि हथियारबंदनि खां फुर जी कोशिश कई। मज़म्मत ते गोलियूं हणी ॿिन्ही नौजवाननि खे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी अली उर्फ ॾाॾो झथियाल कराची जी ख़ानगी अस्पताल में ज़ख़्म जी सटन सां दम ॾेई छॾियो। नौजवान जे फौत थियण जे इतला ते संदसि घर में कोहराम। दादू भरसा मखदूम बिलावल थाणे जे हद मां मुबैना अगवा थियल 3 ॼणनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर। पुलिस ज़रियनि मूजिबि ॻोठ वधियो पमर जा रहवासी गिरफ़्तार थियल 2 भाइर आज़म पमर, ख़ालिद पमर ऐं संदसि माइट नज़र पमर पुलिस खे घुरबल हुया। खेनि पुलिस हिक केस में हिरासत में वरितो आहे। अहमदपुर भरसां पढ़ियल औरत अगवा ॻोठ नगर उजण मां हथियारबंद अला ॾिनी उजण खे खंभे विया। औरत जे मुड़ुस जी फरियाद थियण थी दाख़िल।